पाण फरमायो आशा उन मंज़र जी ॻाल्हि करे करे कीअं सुवाल थी करी वतरा कुल्ल उम्मतिन जासिया कुल्ल उम्मतिन तुदा इला किताबिहा। आशा उन मंज़र जी ख़बर थी करे हर उम्मत वारो गोॾनि भर सटिल हूंदो, कंहिंखे जुरत ई ताक़त न हूंदी जो ॿिए केरे निहारे सघे। कुल्ल उम्मतिन तुदा इला किताबिहा, हर उम्मत वारो हर इंसान उनखे इहो ई ख़ौफ़ हूंदो त मुंहिंजे किताब अमाल नामे में छा लिखियो। उनखे पंहिंजे जान जी लॻल हूंदी, ॿियो को यादि कंहिंखे हूंदो ई कोन को, कंहिंजी नज़र कंहिं ॾे पवंदी कान का जो केरु कंहिं ॾे निहारे। पान करीमन फरमायो अल्लाह मूंखे एज़ाज़ नसीब कयो आहे जीअं महशर जो मैदान थींदो, सूर फूकी वेंदी, सभ खां पहिरीं मुंहिंजे रोज़े खे खोलियो वेंदो, ऐं जीअं उथंदुसि रोज़े मां ॿाहिरि ईंदुसि, फरमाई त उन खां बाद में ॿियनि सभिनी जूं क़बरनि खे खोलियो वेंदो। जीअं क़बरनि मां खुलंदा वेंदा, दहूं कंदा ईंदा, मंबसना मिन मरकदिना हाज़ा मा वअदर रहमान वसदकल मुरसलून। सूरह यासीन में फरमाई क़बरनि मां उथंदा चवंदा मंबसना मिन मरकदिना या वैलना मंबसना, हाय वेल थी वियो, मुसीबत थी वई, असांखे पंहिंजे सुम्हण जे जाइनि तां कंहिं उथारे करे होलनाके मंदर में आंदो। मंबसना मिन मरकदिना हाज़ा मा वअदर रहमान वसदकल मुरसलून। सुवाल कयो साईं क़बर में भी अज़ाब ईंदो आहे, क़बर जो अज़ाब केॾो न ख़तरनाक हूंदो, ही सभिनी जे ज़बान ते लफ़्ज़ हूंदा, आख़िरकार क़बर जो अज़ाब उनखे विसरी वेंदो। छा मुहक़िक़नि ॿुधायो, मुफ़स्सिरनि ॿुधायो, नेक आलिमनि ॿुधायो, शेखनि ॿुधायो, हदीसुनि में आयो त जो एॾो महशर जे मैदान में ख़तरनाक अज़ाब ऐं सख़्ती हूंदी, अहिड़ी कैफ़ियत हूंदी जो अज़ाब क़बर उन माण्हू खे विसरी। पाण करीमन फरमायो मुंहिंजी नज़र पवंदी मूसा ते। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जे अर्श खे भाकुर भरे करे चवंदो नफ़्सी नफ़्सी अल्लाह मूं ते महर ई महिरबानी कर, मूसा ते महिरबानी कर। मूसा कलीमुल्लाह ॾकंदो अल्लाह जे अर्श खे भाकुर पाए दाहूं पियो कंदो, चीखंदो पियो। ॿुधायो जॾहिं मूसा कलीमुल्लाह अल्लाह जो नबी आहे, जंहिं फिरौन सां मुक़ाबिलो कयो आहे, अल्लाह जे नबी जी हा कैफ़ियत हूंदी, तुंहिंजो मुंहिंजो कहिड़ो हाल हूंदो। पाण वटि एॾी शिदत गर्मी हूंदी, जेको गर्मी जे करे एॾो पघर हूंदो, हिकिड़नि खे पेरनि भर, ॿियनि खे गोॾनि भर, ॿियनि खे चेल भर, के बदनसीब हूंदा इन पघर में टुॿी विया। असांखे थोरी गर्मी थी लॻे, लाइट थी वञे त दाह निकिरियो वञे, पखो घुरायो, सोलर सिस्टम हलायो, हथ वारो पखो ॾियो, दरी खोलियो, हवा ॾियो, हटी पीओ। हौसलो मामूली जून जुलाई जी गर्मी में कोन्हे को, जिते 50,000 साल जो ॾींहुं हूंदो, सिज मीटरनि जे बराबरि हूंदो, बिल्कुलु क़रीब जीअं इंसान जी खल चमड़ी लही वञे। जेको हुनखे अज़ाब थियो सो विसरी वियो, इहो रुॻो